दौलतपुर सफ़न का ख़बर शामिल कंदासीं त दौलतपुर सफ़न जे लुंडकी माइनर जे पुछड़ीअ में पाणी जे हथरादो कोट ख़िलाफ़ आबाद करण पर हाफ़िज़ रज़ा मोहम्मद राहू अली नवाज़ उन्नड़ फैज़ मोहम्मद खोते पुटो ऐं ॿियनि जे अॻुवाणी में लुंडकी माइनर शाख ते एहतजाजी मुज़ाहिरो करे आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त लुंडकी माइनर में आपाशी अमलदारनि हथरादो पाणी जी खोट पैदा करे सॼे इलाइक़े जा फसल तबाह करे छॾिया आहिनि। हुननि चयो त आपाशी इंजीनियर इफ़्तिख़ार लांघा मुंड जे बासर ज़मींदारनि खां लखें रुपया रिश्वत वठी नाजाइज़ निवलियूं पाइप ऐं ट्रैक्टरनि ज़रिए झटा हणाए वाटर वहाए रहिया आहिनि। ऑफिसरनि जे अहिड़े करप्शन ऐं नाजाइज़ी सबबि पुछड़ीअ जा आबादगार तबाह थी रहिया आहिनि। हुननि चयो त केतिराई भेरा SDO ऐं इंजीनियर आपाशी वटि दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पर को बि असांजी दांह वरनाइण लाइ तयारु न आहे, जंहिं करे असांजा लखें रुपयनि जा फसल सड़ी रहिया आहिनि ऐं सॼो इलाइक़ो मुआशी बदहाली जे वर चढ़ी वियो आहे। हुननि चयो त सिंध जूं समूरियूं शाख़ुनि में पाणी आहे पर लुंडकी माइनर में पुछड़ीअ में पाणी नथो ॾिनो वञे। आबादगारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त करप्ट आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे लुंडकी माइनर जे पुछड़ीअ में पाणी पहुचाए असांखे मुआशी तबाही खां बचाए वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।